अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ सां गॾु मां आहियां जो मेज़बान मेराज हबीब। हिकु पासे पीडीएम जी तहरीक हलंदड़ आहे त ॿिए पासे हुकूमत बि हिन वक़्त ताईं पीडीएम जे हवाले सां संजीदा न पई थिए। अॼु इन मामले ते वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास पिणु थियो आहे, जंहिंमें वज़ीर आज़म इमरान ख़ान पारां इहा हिदायत ॾिनी वई आहे त पीडीएम जो मुक़ाबिलो कयो वञे ऐं इलेक्शन कमीशन जे ऑफिस ॿाहिरां एहतजाज जो ऐलान थियल आहे पीडीएम पारां 19 जनवरी ते, उन जी बि इजाज़त अॼु हुकूमत पारां ॾिनी वई आहे। जॾहिं त ॿिए पासे जेके मुल्क में मामला हलनि पिया पीडीएम जे हवाले सां कुझु ॾींहंनि खां जेके तब्दीलियूं ॾिसूं पिया, ख़ासि करे ॻेड़ ख़ुदा बख़्श वारे जलसे खां पोइ उन्हनि ते बि केतिरा ई सवाल उथनि पिया। दुरानी साहब असांखे कुझु ॾींहंनि खां एक्टिव नज़र अचे पियो, शहबाज शरीफ़ साहब सां उन्हनि जी मुलाक़ात हुजे, मौलाना फज़ल रहमान साहब सां उन्हनि जी मुलाक़ात हुजे या काले चौधरी निसार सां बि मुलाक़ात थी आहे। इन तरह जूं ख़बरूं बि साम्हूं अचनि पियूं ऐं कंहिं न कंहिं तरीक़े सां एस्टेब्लिशमेंट चाहे पई त हीउ जेको मामिलो आहे या इन मां का हिकु पार्टी पोइ ते हटे ऐं मामला इन तरह सां अॻिते न वधनि जीअं नून लीग ऐं JUF असांखे ख़ासि करे हिन वक़्तु अॻिते नज़र अचनि पियूं। इन सॼे मामले ते पाण प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। मूंखे स्टूडियो में जिन महिमाननि जॉइन कयो आहे उन्हनि जो तारुफ़ आवाज़ सां कराईंदा हलूं। जमीयत उलमा इस्लाम फे जा सीनियर अॻवान आहिनि मोहतरम जनाब नासिर महमूद सूमर साहब। साईं वॾी महिरबानी, थैंक यू सो मच प्रोग्राम में ज्वाइन करण जे लाइ। ॿिए पासे मूंसां गॾु नून लीग तरफ़ां वेठल आहिनि मिर्ज़ा इश्तियाक बेग साहब। बेग साहब आपका भी बहुत शुक्रिया, थैंक यू सो मच फॉर ज्वाइनिंग। ऐं असांखे वीडियो लिंक ज़रिए ज्वाइन कयो आहे सीनियर सहाफ़ी ऐं तजनिगार आहिनि अब्दुल रज़ाक खट्री साहब। खट्री साहब अवां जी बि वॾी महिरबानी प्रोग्राम में ज्वाइन करण जे लाइ। नासिर साहब अवां खां मां शुरूआत कंदुसि। ज़ाहिरा जीअं तहरीक हले पई ऐं शुरूआती तौर ते जेके शयूं साम्हूं आयूं, लाड़काणे वारो जलसो हुजे या उन खां पोइ जी जेका हिन वक़्त ताईं जी सूरत हाल आहे, अवां कीअं पिया ॾिसो? छा वाकई जेकी पीडीएम में इतिहाद आहे उहो इन ई तरह सां क़ाइमु हलंदो ऐं सभु जमातूं इन ई तरह सां हुकूमत ख़िलाफ़ तहरीक अॻिते वधाईंदियूं? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरियों त मां जो थोराइतो आहियां इन अहम मौज़ू ते अवां मूंखे पंहिंजो आवाज़ क़ौम ताईं पहुचाइण जो मौक़ो ॾिनो। अवां जे सवाल खां पहिरियों मां हज़ारा बिरादरी ते मच में थियल अंदोहनाक सानहे जी शदीद अल्फाज़ में न सिर्फ़ु मज़म्मत कयां थो बल्कि काफ़ी अरसे खां हज़ारा बिरादरी ते जेका मज़ालिम थियनि पिया उहे हिन वक़्तु इंतहाई संजीदगी जो मोड़ इख़्तियार कंदा पिया वञनि ऐं अॼु बि हू पंहिंजा शहीद रोडनि ते रखी करे एहतिजाज कनि पिया। इन हवाले सां बहरहाल हुकूमत पाकिस्तान खे रियासती इदारनि खे संजीदा थियणो पवंदो ऐं मां पंहिंजी पूरी क़ौम जे तरफ़ां पंहिंजी पार्टी जे तरफ़ां हज़ारा बिरादरी जे ॾुख में बराबरि जो शरीक आहियां। जेसीं ताईं अवां जो सुवालु आहे, मां सम्झां थो त हिन वक़्तु पीडीएम अॻ खां अॻु भरी ऐं मज़बूत आहे ऐं पीडीएम जो इतिहाद न सिर्फ़ु अवाम जे लाइ हिकु नई उमेद ऐं नई किरण जे तौर ते साम्हूं आयो आहे बल्कि मां सम्झां थो त मुस्तक़बिल में इनशा अल्लाह मां ॾिसंदो त जेका सियासी माहौल में रंजिशूं साम्हूं आयूं, नफ़रतूं साम्हूं आयूं, हिकु सियासी पार्टी ॿी सियासी पार्टी जे ख़िलाफ़ जेको लबो लहजो इस्तेमालु करे पई, मां सम्झां थो त पीडीएम जे इतिहाद खां पोइ सियासी जमातूं कम अज़ कम संजीदगी सां मुल्क जे अवाम जे लाइ ऐं मुल्क जे लाइ सोचनि पियूं ऐं इंशाअल्लाह मुस्तक़बिल पाकिस्तान जे अवाम जो आहे, मुस्तक़बिल पीडीएम जो आहे ऐं पीडीएम इंशाअल्लाह पंहिंजी मूवमेंट में तमामु ज़बरदस्त नमूने सां कामयाब थींदी। अच्छा, ज़ाहिरा इहो JUF जो मौक़िफ़ शुरू ॾींहं खां रहियो आहे मौलाना साहब जो, ख़ासि करे हिन हुकूमत के हवाले से त इनखे रहण ही न घुरिजे, पोइ पीडीएम जो क़याम थियो। बेग साहब आप बताइएगा, अब जो मामलात हैं जहाँ से शुरुआत हुई थी, नवाज शरीफ साहब का जो लहजा है, जो नैरेटिव मुस्लिम लीग नून लेकर आगे चल रही है, ख़ास करके इस्टेब्लिशमेंट के हवाले से इदारों की बालादस्ती की जो बात हो रही है या फिर इलेक्शन में जो कुछ हुआ उसकी बात हो रही है, तो उस हवाले से बताइएगा कि अब मामलात कहीं और से नहीं हल हो रहे? अब नून लीग के हवाले से मुलाकातें हो रही हैं और अब लबो लहजा जो है उसमें कुछ हमें कमी नज़र आ रही है नून लीग के भी? मेरा साहब शायद आपका इशारा जो है वो दुरानी साहब की तरफ है। दुरानी साहब जो हैं वो लोगों से मिले हैं, जिसके अंदर शहबाज शरीफ साहब से भी उनकी मुलाकात हुई है और दूसरे लोगों से भी उनकी मुलाकात हुई है। और मेन उनका ये है कि जो मसले हैं, ये आप भी उस पर एग्री करेंगे कि मसले डायलॉग के साथ ही हल हुए हैं। पाकिस्तान की तारीख को अगर आप देखें और दुनिया के जितने बड़े बड़े मसाइल हैं वो डायलॉग से ही हुए हैं। मगर प्रॉब्लम ये आ रही है कि इस वक्त हुकूमत और इमरान खान साहब जो हैं वो बिल्कुल डायलॉग के लिए वो सीरियस नहीं अब सर मसला इसमें ये आ रहा है कि डायलॉग हुकूमत से नहीं करने हैं,
ظاہری طور پر جو پی ڈی ایم کی قیادت کی طرف سے بلاول صاحب کی طرف سے کل بھی بات کی گئی تو ڈائلاگ حکومت سے نہیں کرنے، اس کا مطلب تو ظاہر ہے پھر انہی سے ہی کرنے جن پر یہ الزام نہیں سر، لگتا میں ہے کہ یہ نہیں کہہ رہا ہوں کہ ڈائلاگ میں وہ کریں، مگر سوال یہ ہے کہ ایسے موقع پہ جیسے آپ نے دیکھا خواجہ آصف کی گرفتاری، اور اب ایک دو اور لوگوں کی آوازیں بھی آ رہی ہیں کہ ہم ان کو بھی گرفتار کریں گے، تو یہ جو ایٹیٹیوڈ اس وقت دکھایا جا رہا ہے، اس سے تو آپ دیکھ رہے ہیں کہ پھر زیادہ آپ پرووک کر رہے ہیں مطلب پارٹیز کو، کیونکہ اس وقت یہ آپ ایک چیز دیکھیں کہ اتنے بڑے بڑے جلسے ہو رہے ہیں، مگر نظم و ضبط اس کا اتنا اچھا ہے کہ کل بھی آپ نے بھاولپور میں دیکھا کہ پورا ایک بہت بڑا عوام جو تھے وہ وہاں پہ آئے ہوئے تھے اور تمام، مگر آپ اگر پرووک کریں گے، لوگوں کو اریسٹ کریں گے، ان کے بارے میں غلط لینگویج یوز کریں گے، تو پھر لوگ جو ہیں جو پارٹی کے کارکن ہوتے ہیں وہ ڈیفینیٹلی پرووک ہوتے ہیں۔ مگر میرے خیال سے یہ دورانی صاحب جو اس مشن پہ نکلے ہیں، جن سے بھی ملے ہیں، ان سب نے ایک چیز ان سے ضرور ایگری کی ہے کہ جی ٹھیک ہے، اگر ڈائلاگ آپ کہتے ہیں کہ ہونا چاہیے تو میرے خیال سے یہ پارٹیز جو ہیں، میں اس میں ایک بات ایڈ کروں بیگ صاحب کی بات ہاں میں، دورانی صاحب کی جو بات چل رہی ہے یا وہ جو ان کی ملاقاتیں چل رہی ہیں، حضرت مولانا فضل الرحمان صاحب سے بھی ان کی ملاقات ہوئی، وہ یہ کہہ رہے ہیں کہ نیشنل ڈائلاگ ہونا چاہیے۔ سیاست میں ڈائلاگ کے دروازے بند نہیں ہوا کرتے، لیکن دیکھنا یہ کہ ڈائلاگ ہونا کس سے ہے، ॻाल्हाइणो कंहिंसां ہے، مذاکرات कंहिंसां करणा आहिनि۔ दुरानी साहब जो इहो चवणु आहे त तव्हां हुकूमत सां मुज़ाकरात कयो। असां त हिन हुकूमत खे हुकूमत तस्लीम ई कोन था कयूं, सिर्फ़ु हाणे न इलेक्शन जे ॾींहं खां असां हिन हुकूमत खे सिलेक्टेड हुकूमत सम्झूं था, रिजेक्टेड हुकूमत सम्झूं था, नाहल हुकूमत सम्झूं था। जेका हुकूमत पाण नाहल आहे, सिलेक्टेड आहे, असां हुनखे हुकूमत तस्लीम करण जे लाइ तयारु न आहियूं त मुज़ाकरात कंहिंसां कयूं। ऐं हुकूमत खां अलावा जेकॾहिं को ऑप्शन बाक़ी रहे थो मुज़ाकरात जो, पोइ त तव्हां सियासत में उन्हनि माण्हुनि जे लाइ दरवाज़ा ओपन पिया कयो जिन खे तव्हां सियासत में इन्वॉल्व थियण खां पहिरें ॾींहं खां एतिराज़ कयो आहे। इहो नून लीग सां एतिराज़ आहे या जेके नेशनल डायलॉग जी ॻाल्हि कनि पिया उन्हनि सां काई बि पार्टी हुकूमत सां, पीटीआई जी हुकूमत सां मुज़ाकरात करण जे लाइ तयारु न आहे। पीटीएम इन मौक़िफ़ ते मुतहिद आहे। साॻियो ई मौक़िफ़ जेको JUI जो आहे उहो ई PMLN जो आहे, उहो ई पीपल्स पार्टी जो आहे। PMLN बि ऐं पीपल्स पार्टी बि मुकमल तौर ते इन शइ ते हम आहंग ऐं मुतफ़िक़ आहिनि त हिन हुकूमत सां कंहिं बि क़ीमत ते कोई डायलॉग न थींदो। खटी साहब, अवां ॿुधाइजो जेका सियासी तौर ते सूरत हाल हले पई, असां ॾिसूं पिया ज़ाहिरी तौर ते नून लीग ऐं JUF का बि ॻाल्हि ॿोल करण लाइ तयारु न आहिनि ऐं जंहिं तरफ़ मामला वञनि पिया, अवां जो छा तजियो आहे हिन ते? महराज, मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त 20 सेप्टेम्बर ते इस्लामाबाद में जेका ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस थी हुई ऐं उन मां ई PDM जनम वरितो। और बुनियादी तौर ते मुंहिंजो अंदाज़ो इहो आहे त PDM जे अंदरि जेके जमायतूं हुयूं उन्हनि उन ॾींहुं PDM जो क़याम कमनि में आंदो, पर हुजण इहो घुरिबो हो त जेको नैरेटिव ॾिनो वियो, जेको नज़रियो इहो हो त पाकिस्तान जे अंदरि सियासत में जेका इस्टेब्लिशमेंट जी मुदाख़लत आहे उनजो ख़ात्मो थियणु घुरिजे। ये लॻो थिए त पाकिस्तान हिकिड़े नए फेज़ में दाख़िल थी रहियो, पाकिस्तान आइन जी बालादस्ती जी जेका तहरीक हुई उन में दाख़िल थी रहियो हो। पर मूंखे अलाए छो हाणे इहा सूरत लॻे थी त उनजी जेका प्रॉपर जेका तयारी हुजणु घुरिजे आहे, होम ग्राउंड ते जेको कमु थियणु घुरिजे आहे, उनखां अॻु में इहो सॼो ऐलान कयो वियो। ऐं हाणे PDM हिकिड़ी ॻाल्हि ते इनखां इनकार न आहे त PDM पाकिस्तान जे अंदरि आइन जी बालादस्ती जे हवाले सां जेको नारो हयो आहे उनखे सॼे मुल्क जे अंदरि पज़ीराई मिली आहे। मुल्क जूं वॾियूं पार्टियूं जेके आहिनि उहे इन नारे सां गॾु बीठल आहिनि। पर हिन मौक़े ते जॾहिं मुल्क जे अंदरि कोविड हुजे ऐं ख़ुदि मुल्क जे माण्हुनि जे लाइ इहो इशू हुजे त उन्हनि खे कीअं जलसनि में शामिलु कजे, इन सॼी सूरत हाल अंदरि को जेका वर्किंग थियणु घुरिजे आहे इहा न थिए। हिकु त ॿियो इहो त पाकिस्तान जे अंदरि इस्टेब्लिशमेंट सां ॻाल्हियूं न करण जो ऐलान कयो वियो, हुकूमत जे ख़िलाफ़ ऑलरेडी ऐलान कयो हो PDM। पर हाणे जेका सूरत हाल इहा थी वई आहे, तव्हां नोट कयो हूंदो गुज़िरियल हफ़्ते मुल्क जे अस्करी इदारनि जे सरबराहनि जी जेका वज़ीर आज़म सां मुलाक़ात थी, उनमें जेका ॿिन्ही सरबराहनि जी बॉडी लैंग्वेज हुई उहा काफ़ी टेंसिव हुई। उन सिलसिले में मुंहिंजा ज़रिया ॿुधाइनि था त उन्हनि वज़ीर आज़म इमरान ख़ान खे इहा ॻाल्हि कई त अवां मुसलसल जंहिं तरीक़े सां जेको एग्रेसिवनेस आहे उहा कयो पिया, उनजे नतीजे में पाकिस्तान जे अंदरि सियासी हालतूं वधीक ख़राब थींदियूं, वधीक बहरान। पर उन खां पोइ बि इमरान ख़ान जंहिंजे लाइ ज़ाहिर अवां इशारो ॾियो पिया ज़रिए वटां इहे बि ख़बरूं आहिनि त ख्वाजा आसिफ जी गिरफ़्तारी में बि वॾो हथु
हुकूमत जो हो कंहिं न कंहिं तरीक़े सां त इहो थी वञे ऐं जीअं मामला ख़राब थी वञनि जेके एस्टेब्लिशमेंट ऐं PDM जे विच में हलनि पिया। इहो बिल्कुलु ख्वाजा असल में ॾिसो ख्वाजा आसिफ तव्हांखे यादि हूंदो 2018 जे इलेक्शन में इहो ख़ुदि उन एतिराफ़ कयो त जे राति उन 2 वॻे आर्मी चीफ खे फ़ोन कई इन मां मुराद ई आहे त उनजा एतिरा तालुकात हुया त आर्मी चीफ सां उहो ॻाल्हाए सघे थो। त मक़सदु शहबाज शरीफ़ आहे, ख्वाजा आसिफ आहे या नून लीग जे अंदरि कुझु अहिड़ा माण्हू आहिनि जेके चाहिनि था त विचूं रस्तो कढणु घुरिजे, छाकाणि त पाकिस्तान जे पोज़ीशन ते मौजूदु आहे, माशी तौर ते उनजी सूरत हाल ख़राबु आहे, ख़ारजा पॉलिसी उनजी बिल्कुलु हिन हुकूमत जी नाकाम थी चुकी आहे। उनजे नतीजे में जेकॾहिं समूरा रस्ता PDM बंदि करे थी त आउं सम्झां थो त का अहिड़ी सूरत हाल न आहे जंहिंमें तव्हांखे रस्ता कढणा पवंदा। त इन सॼी सूरत हाल जे अंदरि इस्टेब्लिशमेंट हाणे इन पोज़ीशन में आहे ऐं मुंहिंजो अंदाज़ो इहो आहे त शायदि तव्हां ॾिसंदो त ईंदड़ ॾींहंनि में पंजाब अंदरि शायदि का अहिड़ी सूरत हाल पैदा थिए इन हाउस तब्दीली ॾांहुं का ॻाल्हि वञे। साॻी सूरत हाल बलूचिस्तान असेंबली जी असांखे नज़र अचे थी। तव्हां ॾिसो न हिन वक़्तु हज़ारा जे माण्हुनि सां जेको वाक़ियो थियो आहे बलूचिस्तान में, बलूचिस्तान जो CM असांखे किथे नज़र नथो अचे। असल में इहो वॾे मां वॾो फेल्योर आहे। त हिन सॼी सूरत हाल में जिते PDM जे लाइ परेशानी पंहिंजी जाइ ते आहे पर हुकूमत जे लाइ परफॉर्मेंस बि हिकु वॾो सवाल आहे। नासिर साहब अवां ॿुधाइजो जेका ॻाल्हि कई पए खट्री साहब ज़ाहिरी तौर ते शुरू ॾींहं खां वठी मोहन साहब जो इहो मौक़िफ़ रहियो आहे त हिन हुकूमत खे ई तस्लीम न कजे ऐं गुज़िरियल साल असां इस्लामाबाद में मार्च बि ॾिठोसीं। फ़ैसिलनि में जल्दबाज़ी न थी आहे छो त हाणे मरियम नवाज़ साहिबा खे इहो ख़्यालु आयो आहे त मौसम ॾिसी फ़ैसिला कया वेंदा। पहिरियां इहो ॿुधाए पियो वञे त 31 ते इस्तीफ़ा न आई त इस्लामाबाद जो रुख़ कबो। त जल्दबाज़ी फ़ैसिलनि में न थी आहे। मां सम्झां थो त फ़ैसिलनि जे हवाले सां जेकियूं अॻकथियूं कयूं पियूं वञनि उहे क़ब्ल अज़ वक़्तु आहिनि। PDM जेका फ़ैसिला कया आहिनि उन्हनि फ़ैसिलनि ते PDM ताहाल बरक़रार ऐं मौजूदु ऐं मुतफ़िक़ आहे। मसलन इस्तीफ़ाऊं ॾियणियूं आहिनि, इस्तीफ़ाउनि जे फ़ैसिले ते PDM अञा ताईं मौजूदु ऐं मुतफ़िक़ आहे। इस्तीफ़ाऊं ॾियणियूं कॾहिं उहा डेट अनाउंस करणु बाक़ी आहे। लॉन्ग मार्च करणो आहे उन फ़ैसिले ते PDM ताहाल मौजूदु आहे। उन फ़ैसिले खां कोई इनहराफ़ी न थी आहे, लेकिन लॉन्ग मार्च कॾहिं करणो आहे उन डेट जो अनाउंस करणो आहे। इस्तीफ़ाउनि जे हवाले सां फ़ैसिलो बरक़रार लेकिन तारीख़ बाक़ी। लॉन्ग मार्च करणो आहे लेकिन तारीख़ बाक़ी। तारीख़ जो अनाउंसमेंट नाहे थियो। जेकॾहिं इस्तीफ़ाऊं नथियूं थियनि त पोइ अवां सवाल हक़ बा जानिब आहे। जेकॾहिं लॉन्ग मार्च नथो थिए त पोइ अवां जो चवण ज़रूर में हिसो उहो फ़ैसिलो पीपल्स पार्टी जो उहो साम्हूं मुख़्तलिफ़ पार्टियूं आहिनि। PDM जे अंदरि मुख़्तलिफ़ दस्तूर मुख़्तलिफ़ मंशूर रखण वारियूं पार्टियूं आहिनि। हर हिकु पार्टी जो हिकिड़ो पंहिंजो नज़रियो आहे। हर हिकु पार्टी हिकिड़ो पूरो होमवर्क करे PDM जे अंदरि अचे थी पई ऐं पंहिंजो नज़रियो रखे थी। पीपल्स पार्टी हिन इजलास जे अंदरि इहा शइ रखी त जेकॾहिं इस्तीफ़ाऊं ॾियो ऐं इस्तीफ़ाउनि जे करे फ़ाइदो न थिए यानी ॿीहर ज़िमनी इंतिख़ाबात कराया वञनि त ऑप्शन छा रहंदो ऐं जेकॾहिं सेनेट में माहौल ख़ाली छॾियो वञे ऐं सेनेट जे लाइ असां इस्तीफ़ाऊं ॾियूं ऐं हिसो न वठूं ऐं जेकॾहिं सेनेट जा इंतिख़ाबात नथा रुकिजी सघनि, क़ानूनी तौर ते उन्हनि जी काई रुकावट नथी थिए, सेनेट इंतिख़ाबात हुकूमत कराइण में कामयाबु वञे थी त 2/3 मेजॉरिटी मिली वेंदी सेनेट में PTI खे ऐं सुभाणे जेकॾहिं उहे 18वीं आईनी तरमीम खे ख़तमु कनि था, ॿिया बिल पास कनि था त पोइ तव्हां छा कंदव? हिकु आहे असांखे इमरान ख़ान खे घर मोकिलिणो, बजाए न जो असां इमरान ख़ान खे घर मोकिलियूं पाण घर वेही रहूं। ज़ाहिर आहे ॿिन्ही पहलुअनि ते PDM संजीदगी सां गौर करे रही आहे। ऑप्शन जो इस्तीफ़ाउनि जो ऑप्शन बरक़रार आहे, लॉन्ग मार्च जो ऑप्शन बरक़रार आहे। ईंदड़ PDM जे इजलास में इन शइ ते गौर कयो वेंदो। क़ब्ल अज़ वक़्तु को अहिड़ो फ़ैसिलो नाहे थियो जिते PDM खे परेशानी खणणी पई हुजे। मां सम्झां थो जेका बि फ़ैसिला थिया आहिनि तमामु पार्टियूं मुतफ़िक़ आहिनि ऐं इंशाअल्लाह तव्हां ॾिसंदो त मुस्तक़बिल में PDM पंहिंजनि इन्हनि फ़ैसिलनि खे इंशाअल्लाह ज़रूरु अंजाम ताईं पहुचाईंदी। चलो ठीकु आहे। ज़ाहिरा इहो वक़्तु ॿुधाईंदो। बेग साहब खां सवाल कंदासीं जेका हिन वक़्तु रिट जी ॻाल्हि थिए पई उन हवाले सां। ज़ाहिरी तौर ते हिन वक़्तु PDM जी तहरीक अॻिते हलंदड़ आहे, उन में लॻे ईअं पियो हुकूमत परेशान नज़र न पई अचे। पर खट्री साहब जेका हिकु अहम पॉइंट कई आहे उतां पाण शुरूआति कंदासीं बेग साहब खां। हिते वक़्तु ब्रेक दस करे प्रोग्राम में एक बार बीर बलिकार। बेग साहब आप बताइएगा, जो खट्री साहब ने बात की, ख्वाजा आसिफ साहब उन्होंने ये कहा था कि इलेक्शन वाली रात उनकी बातचीत हुई थी
آرمی چیف صاحب سے, اور پھر ظاہر ہے جو پچھلے دنوں کچھ ملاقاتیں ہوئی ہیں, اور وہ ایسے بندے تھے جو اسٹیبلشمنٹ کے قریب بھی تھے. نیشنل ڈائلاگ کی بات بھی انہوں نے کی تھی, اور اتنا انحصار پیپلز پارٹی پر نہ کرنے والی بات بھی نون لیگ کی طرف سے انہوں نے کی تھی. وہ ایسے بندے تھے جو ظاہر اسٹیبلشمنٹ کے قریب تھے. ان کی گرفتاری کیا واقعی اب کوئی آپ کو رٹ نظر آ رہی ہے؟ اب حکومت کے حوالے سے میں پوچھ رہا ہوں آپ سے. مراج ہم یہ بھی کہہ سکتے ہیں کہ خواجہ آصف کا شمار جو تھا پارٹی میں ان لوگوں میں ہوتا تھا جو مفاہمت کی ایک پالیسی کو لے کے چل رہے تھے. مطلب یعنی کہ ہر پارٹی میں ہر طرح کے لوگ ہوتے ہیں, ہاکس بھی ہوتے ہیں, اور کچھ ہوتے ہیں جو کہتے ہیں کہ جی ایک مفاہمت کی پالیسی کو لے کے چلو. تو خواجہ صاحب کے بارے میں یہ مشہور تھا کہ وہ مفاہمت کی پالیسی کو ٹو کرتے تھے اور کوشش کرتے تھے کہ کسی طریقے سے چیزیں اتنی زیادہ ڈیٹیریٹ نہیں ہوں. مگر ان کو ڈیفینیٹلی ان کی ایک اچھی مطلب انڈرسٹینڈنگ بھی تھی. خاص طور پہ وہ منسٹر آف ڈیفنس بھی رہ چکے تھے. باجوہ صاحب سے ان کی ایک وہ تھی, اور یہ بیچ میں خود ہی مطلب باجوہ صاحب نے یہ بتلایا تھا کہ ان کی کال وغیرہ بھی آئی تھی جب الیکشنز میں. تو ایک انہوں نے کمپلین ان سے ضرور کی تھی کہ سر ہمارے علاقے میں یہ ہو رہا ہے تمام چیزیں. تو کہنے کا مقصد یہ ہے کہ ان کو اریسٹ کرنے کا مقصد یہی ہے کہ کسی طریقے سے تمام وہ لوگ, شہباز شریف کے ساتھ بھی یہی تھا کہ ان کو کہا جاتا تھا کہ مفاہمت کی ایک پالیٹکس کو وہ لے کے چلتے ہیں. اگر اس طرح کے تمام لوگوں کو آپ کو کریں گے تو ڈیفینیٹلی, اور اس کا مین کرنے کا مقصد یہ ہے کہ وہ تمام لوگ جو ہیں اور ایک زیادہ پوزیشن خراب کر دی جائے بٹوین اسٹیبلشمنٹ اور نون کے بارے میں, تاکہ بالکل ان کا کوئی کانٹیکٹ نہیں رہے ایک دوسرے سے, تمام چیزیں نہیں رہیں. تو حکومت جو ہے وہ اس وقت میرے خیال سے اس طرح کی سچویشن کریٹ کر رہی ہے تاکہ کسی طریقے سے یہ ڈائلاگ کی جو بات ہو رہی ہے یہ مطلب فزل اس سے آؤٹ ہو پالیسی جائے تو گی. کلیئر نہ ہوئی نا. مرے میں ایک بات کرے, پھر ڈائلاگ کی بات, ایسے لوگ ہوں پھر ان کی گرفتاری. سر ظاہر دیکھیے خان صاحب کو بھی پالیسی تو اندازہ ہوگا جو نا ایک اس چیز چل کا رہی کہ ہے وہ چل یہی رہی لوگ ہے. ہیں جو ٹریک پر لا سکتے ہیں جس ٹریک پر ابھی میں چل رہا ہوں. سر دیکھیے ایک پارٹی کے اندر ڈفرینٹ مائنڈ کے لوگ ہوتے ہیں, ٹھیک ہے, صحیح. مگر فیصلہ کون کرتا ہے وہ تو پھر سب اس کو ایکسیپٹ کرتے ہیں, مگر اپنی رائے ضرور دیتے ہیں کہ ہمیں کون سی پالیسی کو لے کے چلنا چاہیے. تو میرا خیال ہے کہ آصف کی گرفتاری ایسے موقع پہ جو خواجہ آصف کی ہوئی ہے وہ نہیں ہونی چاہیے تھی. اس سے حالات جو ہیں اور زیادہ خرابی کی طرف جائیں گے. میرے خیال سے اس سے کوئی فائدہ نہیں ہوگا. اچھا کھٹی صاحب, اواں ॿुधाए جو जेका असांखे ॿेड़ी ख़ुदा बख़्श वारे जलसे में ज़रदारी साहब जी तक़रीर हुई ऐं इहा ॻाल्हि करणु त कुझु असां खां बि सिखो, ऐं डिक्टेटर जो जेको ज़रदारी साहब हवालो ॾिनो उन खां पोइ असांखे शयूं तब्दील थींदे बि नज़र अचनि पियूं. खैर उहा दुरानी साहब जी मुलाक़ातुनि जो हुजे या शाहिद खाकन अब्बासी साहब उन ॾींहुं ज़ाहिरा उतां विया हुआ, ऐं हुकूमत जे लाइ परेशानियूं ॼण नज़र अचनि पियूं मुख़्तलिफ़ तरीक़नि सां. एमकेएम पंहिंजी ॻाल्हि पई करे ऐं फंक्शन लीग GDA वारा पंहिंजी ॻाल्हि पिया कनि. हिन वक़्तु असांखे इन तरह जूं तब्दीलियूं थींदे बि नज़र अचनि पियूं. छा सम्झो पिया त हाणे इस्टेब्लिशमेंट ॾांहुं जेके राब्ता आहिनि या जितां सिलसिलो टुटो हो उहो वधे पियो PDM जो? मेराज तव्हां मूंखां पुछो था? जी बिल्कुलु. पहिरीं ॻाल्हि इहा त आउं तव्हां सां हिकिड़ी ख़बर इहा शेयर करे वञा त ॿी पाण पहिरीं ख्वाजा आसिफ जी गिरफ़्तारी जी ॻाल्हि कई थी. हिकिड़ी ॿी ख़बर मार्केट में इहा गर्दिश करे थी त ख्वाजा आसिफ जी गिरफ़्तारी हिकिड़े मनसूबे जो हिसो आहे, छाकाणि त शहबाज शरीफ़ ऑलरेडी जेल में आहे. ख्वाजा आसिफ जॾहिं नैब तहवील में हूंदो त उन सां मुज़ाकरात करण जे हवाले सां के माण्हू अचनि था, के वञनि था, इहे शयूं सभु पथे पर्दा रहंदियूं. छाकाणि त ख्वाजा आसिफ शहबाज शरीफ़ खां पोइ नून लीग जे अंदरि वाहिद अहिड़ो माण्हू रहियो आहे जंहिं वटि लीडरशिप खे क़ाइल करण जो उन वटि हुनर आहे, ऐं उनजे करे वज़ीर दिफ़ा बि रहियो आहे. पर इहा ॿी ॻाल्हि आहे त वज़ीर दिफ़ा असल में ख्वाजा आसिफ खे मियां नवाज़ शरीफ़ असल में जेका उनजी शुरू खां पॉलिसी रही आहे उन में इन करे उनखे कयो त जी दिफ़ा जी कुवत उनखे ॿुधाए सघिजे त आउं पंहिंजी मर्ज़ी जो माण्हू रखणु चाहियां थो. पर उनजे बावजूदि ख्वाजा आसिफ जा जेके असर आहे ख्वाजा आसिफ जो उहो पिंडी ते काफ़ी उनखे क़ाबिल क़बूल मञियो वञे थो. त हिकिड़ो त इहो आहे त इहा ॻाल्हि पंहिंजी जाइ ते हिकिड़ी आहे, छाकाणि त इहा ॻाल्हि ज़हन में रहे त इमरान ख़ान जे चवण ते गिरफ़्तारी ख्वाजा आसिफ जी जेकॾहिं पिंडी वारा न चाहींदा त शायदि इहो न थिए आहे. हिकिड़ी ॻाल्हि इहा. ॿी ॻाल्हि इहा त ज़रदारी साहिबु पहिरीं ॾींहं खां इन पोज़ीशन में आहे तो चवे थो त शयुनि खे आहिस्ते आहिस्ते तव्हां हलायो. हिन वक़्तु तव्हांखे यादि हूंदो त जी सूमरे साहिबु ॻाल्हि कई त असां इस्तीफ़ान जो
तारीख़ जो ऐलान कोन कयो। हालांकि इहा सभिनि खे ख़बर हुई त 31 दिसंबर ते समूरनि मेंबरनि खां इस्तीफ़ाऊं घुरियूं वयूं हुयूं ऐं चयो वियो त 31 जनवरी खां पोइ उनजी अनाउंसमेंट थींदी, छाकाणि त इस्लामाबाद में जनवरी शदीद सर्दी जा ॾींहं हूंदा आहिनि, फरवरी हूंदा आहिनि। इन सॼी सूरत हाल जे अंदरि लॉन्ग मार्च मुमकिन कोन हुयो। क़ौमी असेंबली जी हिन वक़्तु सूरत हाल इहा आहे त 1 महीने खां वधीक अरिसो थी चुको आहे, अपोज़िशन रिक्वेज़ेशन न कई आहे। हालांकि इहे समूरा मामला PDM जी तहरीक जेकॾहिं हले थी, उनजे विच में गैप आहे, मुदान आहिनि, जलसनि जे विच में गैप आहे, त क़ौमी असेंबली जो इजलास रिक्वेज़ेट करे उते मुख़्तलिफ़ मामला डिस्कस करे सघजनि था, गौर करे सघिजे थो ऐं उनजे हवाले सां तव्हां मीडिया में रही सघो था, पंहिंजे फोरम ते इहे ॻाल्हियूं रखी सघो था, पर PDM जे पारां इन सिलसिले में का बि अॻुभराई न थी आहे। ज़रदारी साहब जो इशू इहो आहे त ज़रदारी साहब शयुनि खे ॿिए एंगल सां ॾिसे थो। मौलाना फज़ल रहमान साहब बुनियादी तौर ते सिस्टम जो हिसो कोन हो, मियां नवाज़ शरीफ़ कोन हो, ज़रदारी साहब सिस्टम जो हिसो आहे। उन वक़्तु सॼी हिकिड़ी सिंध जी हुकूमत आहे ऐं 12-13 सालनि खां हुकूमत में, तंहिंजे करे उनखे अंदाज़ो आहे त सिंध में जेके इस्टेब्लिशमेंट जा पुराणा इतादी आहिनि उहे गुज़िरियल एतिरे अरसे खां वांदा वेठा आहिनि। जेकॾहिं उन्हनि जी हुकूमत वई त पोइ हिननि खे शायदि वरी वारो बि न मिली सघे। सो ज़रदारी साहब चाहे थो त इस्टेब्लिशमेंट खे गॾु खणी हलजे, उनखे अचूं ॾेखारजनि ऐं पाकिस्तान में हिकिड़ी ज़रा के न के अब्द ताईं पंहिंजो स्पेस ऐं स्टेक बि क्रिएट कजनि जेको पीपल्स पार्टी जा असांखे नज़र अचनि पिया। नासिर साहब, अवां ॿुधाइजो जेका सूरत हाल आहे चौधरी बिरादरान जे हवाले सां हुजे या मौलाना फज़लुर रहमान आज़ादी मार्च खां पोइ असां ॾिठोसीं चौधरी बिरादरान साम्हूं आया ऐं उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿोलियूं थियूं, पोइ यकीन दहाननि ते अची मामिलो पहुतो मार्च में, वरी उहे न थियूं त वरी PDM जो क़याम थियो, मौलाना साहब खे सरबराही ॾिनी वई। चवणु सम्झो पिया त ही जेके जमातूं आहिनि पीपल्स पार्टी जे हवाले सां, जीअं खट्री साहब ॿुधायो पई त ख़ासि करे पीपल्स पार्टी इन ई तरीक़े सां अॻिते हलंदी, हू सिंध हुकूमत जी बि क़ुर्बानी ॾींदी, इस्लामाबाद बि हू वेंदा, जीअं चयो वेंदो उहो उन्हनि शयुनि ते अमल कंदा। सियासी तहरीकुनि में जद्दोजहद करणु ऐं ऑन ग्राउंड रहणु, मैदान में रहणु हिकु तमामु वॾी अहमियत जो हामिल हिसो हूंदो आहे। हिकिड़ी अपोज़िशन जो किरदारु उहो आहे त तव्हां फ्रेंडली अपोज़िशन जो किरदारु अदा कयो, ऐं हिकिड़ो अपोज़िशन जो किरदारु उहो आहे त तव्हां ऑन रोड रही करे, अवाम में रही करे पंहिंजे अपोज़िशन जो किरदारु अदा कयो। मां सम्झां थो त PDM जो बुनियादु पीपल्स पार्टी जी सॾायल ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस में पियो। इहो क्रेडिट पीपल्स पार्टी खे वञे थो त पीपल्स पार्टी तमामु सियासी जमातुनि खे पंहिंजी अपैसी में इमरान ख़ान जी हुकूमत जे ख़िलाफ़ु मुतहिद कयो, ऐं PDM ठहण खां पोइ PDM जे अंदाज़ में तहरीक हलाई आहे, तव्हां जलसा खणी ॾिसो, तहरीकूं खणी ॾिसो, उन हवाले सां मां सम्झां थो त तमामु घणी पज़ीराई हासिलु कई आहे। जेसीं ताईं ताल्लुक़ आहे हुकूमत खे घर भेड़े करण जो या पंहिंजो टारगेट अचीव करण जो, यकीनन हर हिकु सियासी पार्टी वटि पंहिंजा पता आहिनि। ऐं खट्री साहब ठीकु पियो चवे त शायदि मुस्लिम लीग नून वटि विञाइण जे लाइ कुझु बि कोन्हे, JUI वटि विञाइण जे लाइ कुझु बि कोन्हे, लेकिन पीपल्स पार्टी खे वॾी क़ुर्बानी ॾियणी पवंदी बनिस्बत ॿियनि पार्टियुनि जे, जो उन वटि सिंध गवर्नमेंट आहे। लेकिन हिन वक़्तु तमामु पार्टियूं इन शइ ते मुतफ़िक़ आहिनि, छो त जेका वाइदा थींदा आया चौधरी बिरादरान जे ज़रिए आया या अलिफ जे ज़रिए आया या ॿिए जे ज़रिए आया, कंहिं बि वाइदे खे पाणी न ॾिनो वियो, चाहे उहो स्पीकर जो इंतिखाब हुजे, डिप्टी स्पीकर जो इंतिखाब हुजे, सदर पाकिस्तान जो इंतिखाब हुजे, सेनेट चेयरमैन जो इंतिखाब हुजे, हर जॻह ते को न को पतो हलायो वियो ऐं अपोज़िशन खे वेढ़ाए करे फ़ाइदो हासिलु कयो वियो। लेकिन हिन वक़्तु अपोज़िशन मुतहिद आहे, अपोज़िशन खे वेढ़ायो नथो वञे, वेढ़ाए नथो सघिजे। हिन वक़्तु अपोज़िशन पंहिंजनि तमामु ऑप्शन्स खे साम्हूं रखी करे, तमामु सियासी जमातुनि खे साम्हूं रखी करे, मौलाना फज़लुर रहमान PDM जो सरबराह ज़रूरु आहे, लेकिन मौलाना साहब को बि अहिड़ो फ़ैसिलो नथो करणु चाहे जेको फ़ैसिलो तने तन्हा ऐं अकेलो हुजे। यकीन असांजो अकेलो आज़ादी मार्च हो, बाक़ी पीपल्स पार्टियुनि मोराली तौर ते असांजी सपोर्ट कई। हिन वक़्तु चूंकि असां बाक़ी पार्टियुनि सां गॾु आहियूं ऐं सरबराही असां वटि आहे, त असांखे ॿियनि पार्टियुनि खे ॿुधणो बि आहे, उन्हनि जो जा व्यूज़ बि वठिणा आहिनि, उन्हनि जो सियासी हिकमत अमली जे तरीक़ेकार खे बि साम्हूं रखिणो आहे ऐं उन खां पोइ फ़ैसिलो करिणो आहे। मां सम्झां थो त PDM कोई बि हिन वक़्त ताईं लॉस नाहे कयो। PDM जी तहरीक इन नक्शे मज़बूत आहे जो तव्हां वज़ीरनि खे ॾिसो, PTI जेके हर रोज़ उन्हनि जूं फ़ौज दर फ़ौज प्रेस कॉन्फ्रेंसियूं आहिनि PDM जे ख़िलाफ़ु, उन्हनि जो जेका प्रेस टॉक्स आहिनि उहे ॿुधाइनि था त हुकूमत बौखलाहट जो शिकार आहे, हुकूमत PDM खां
ख़ौफ़ ज़दा है ऐं PDM पंहिंजे सियासी समत में ज़बरदस्त सफ़र करे रही आहे ऐं इंशाअल्लाह इन सफ़र के अवाम कामयाबी सां PDM अवाम के खुशखबरी ॾींदो ज़रूर इंशाअल्लाह। अच्छा बेग साहब, आप थोड़ा सा बताइएगा। ज़ाहिर है एक तो मामला खट्टी साहब ने बता दिया कि जो वो लोग थे जो करीब थे वो अब जेलों में हैं और वहाँ पर कोशिश की जा रही है कि किसी न किसी तरीके से बात बन जाए। ज़ाहिर मुलाकातों का भी एक सिलसिला चल रहा है। दूसरी तरफ ये 20 सितंबर से लेकर अब तक जो PDM की तहरीक चली है, ज़ाहिर इसकी शुरुआत हमने देखी एक अगस्त में, हमने देखा अपोजिशन और हुकूमत एक पेज पर थी, फैटफ पर बातचीत हुई, नेब तरामीम सामने, फिर ये फैसला हुआ कि अब नहीं, टफ टाइम देना है हुकूमत को। क्या ये पूरा मामला वाकई जैसे हुकूमत बात कर रही है कि अगर उस वक्त वो तरामीम ख़त्म हो जाती या फिर कल के सेनेट सेशन में जो कुछ बातचीत हुई है अगर वो सब कुछ हो जाता तो फिर आज हम PDM भी ना देखते? देखिए, जैसे मेरे बड़े भाई ने अभी ये कहा है कि PDM जो है अभी एक इत्तेहाद नहीं है पॉलिटिकल पार्टीज़ का, एक तहरीक बन गई है। और अब अगर कोई भी पार्टी इसके अंदर बैकआउट करती है तो उसका उनका बहुत बड़ा नुकसान होगा पब्लिक की तरफ से, चाहे वो XYZ कोई भी पार्टी हो। और मेरे ख़्याल से बड़ी मीनिंगफुल जिस तरीके से इसमें जो चीज़ डिसाइड हुई थी उस पे जा रहे हैं। तारीख़ों पे थोड़ी सी डेफिनेटली हो सकता है कि ये चीज़ पहले कर लो बाद में कर लो, और इसमें तेज़ी भी आती जा रही है। आप देख रहे हैं कि जो जलसे अभी हुए हैं, चाहे वो लड़काना में हुआ हो, चाहे वो बावलपुर में हुआ हो और जगह पे हुआ हो, आप देख रहे हैं कि लोग कि उसके अंदर, और देखिए इसमें सिर्फ पॉलिटिकल पार्टी के लोग नहीं हैं, मैंने इस पर बड़ी रिसर्च की है, इसके अंदर बहुत से ऐसे लोग भी इसके अंदर शामिल हो रहे हैं। अब जो क्राउड वहाँ पे जमा होता है, जो महंगाई से तंग हैं, जिनके साथ परेशानियाँ हुई हैं, जो जॉबलेस हो गए हैं। आपको पता है कि गुर्बत में इस 2.5 सालों में 10% वो लोग जो गुर्बत की सतह है उससे नीचे अंदर आ गए हैं। और हुकूमत ये बड़ी बड़ी वादे कर रही है। इस बार हमारी पाकिस्तान की जो GDP थी वो -4 पे आई है, और इस साल हमारी GDP जो है पाकिस्तान अगेन जो है माइनस की तरफ जा रहा है। और ये सरसब बाग जो दिखाए जा रहे हैं लोगों को कि अब दोबारा जॉब्स मिल जाएंगे आपको और दोबारा चीज़ें हो जाएंगी और फलाना हो जाएगा, ये सब क्योंकि देखिए हुकूमत इज़ नॉट कैपेबल ऑफ रनिंग जिस तरीके से एक हुकूमत को चलाया जाता है। कब तक आप ये कहते रहेंगे लोगों को कि आप जी लूटी हुई दौलत को हम ला देंगे और लोगों में डिस्ट्रीब्यूट कर देंगे और तमाम हो जाएगा। सबसे बड़ी चीज़ जो हो रही है हमारी ख़ारजा पॉलिसी। ये देखिए कि वो कंट्रीज़ जो हमारे से बड़े क्लोज थे, सऊदी अरब का आप नाम ले लीजिए, UAE का नाम ले लें, आपको पता है हबीब साहब के वहाँ से लोग वापस आ रहे हैं हमारे, जो कि एक बहुत बड़ा लहमा फ़िक्रिया है। मतलब कि अगर खुदा न खास्ता ये लोग आते हैं तो हमारी रेमिटेंसेस जो हैं वो भी जो होंगी। चाइना भी हमसे खुश नहीं है क्योंकि CPEC के बारे में बात की जाती है, मगर हुकूमत के पहले जो वज़ीर थे उन्होंने साफ ये कहा था कि हम इस प्रोजेक्ट को रिविज़िट करेंगे और इसको हम डिले करेंगे। तो हो ये रहा है कि कोई चीज़ ऐसी नहीं है, चाहे वो मईशत को देख लें, खारजा पॉलिसी को आप देख लीजिए, आप CPEC को देख लें, एम्प्लॉयमेंट जो है मतलब अनएम्प्लॉयमेंट बढ़ती जा रही है, तो हर चीज़ का जो असर पड़ रहा है। और ये 2.5 साल इस चीज़ को हो गए हैं, तो डेफिनेटली हर आदमी जो है वो तंग आ गया, हुकूमत से तंग है। और ज़ाहिर है उस तरफ ही आप इशारा कर रहे हैं। आप खट्टी साहब अवाम ॿुधाए जो जेका हिन वक़्तु सूरत हाल असांखे नज़र अचे पई, हिकु भेरो ॿीहर नेब वारो मामलो काल वारे सेशन में भी असां ॾिठोसीं, अॼु बि उन ते कुझु ॻाल्हि ॿोल थी आहे, उहो साम्हूं अचे पियो। ऐं हुकूमत जो इहो चवणु आहे अगरि उहे 34 तरमीमूं कनि हा त शायदि ही जमातूं एतिरो अॻिते न वधनि हा ऐं मामला ओसि ताईं सेटल थी वञनि। ऐं उनखां पोइ असां ॾिठोसीं कुझु पीपल्स पार्टी खे रिलीफ बि मिलिया ऐं उन तरह जी सूरत हाल बि पैदा थी। छा सम्झो पिया त वाकई उहा जाइ हुई या उतां ही सॼो मामलो शुरू थियो, ख़ासि करे नेब जे कानून में जेके तरमीमूं अपोजिशन चाहे पियो इख़्तिलाफ़ थिया उनखां पोइ ही सभु कुझु थियो आहे? महराज, मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त नैब जे कानून जे हवाले सां हाणे अपोजिशन खे ज़रूरत न आहे त उन में तरमीम जी, छाकाणि त उनजा जेके बि लीडर हुआ समूरा गिरफ़्तार थी चुका। मुंहिंजो ख़्यालु आहे त वधि में हाणे मौलाना फज़ल रहमान साहब खे छॾियो अथनि, जंहिंजे लाइ उनजी जमायत वाज़े तौर ते मज़ाहिमत जो ऐलान करे छॾियो आहे, जंहिंजे करे हुकूमत उन में अॻियां न पई वञे। पर हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रहे त नैब वारो मामिलो जेको असांखे नज़र अचे थो, मुमकिन आहे सेनेट मां को आउटपुट अपोजिशन खे मिली वञे, कुझु कमेटियूं ठही वञनि ऐं उन मां इन ॻाल्हि जा इम्कान आहिनि त नैब जा ऑफिसर्स उन जूं डिग्रियूं जेके आहिनि उहे चेक थींदियूं, उनखे कंहिं भर्ती करायो, उनजी जांच थींदी ऐं जेके मुतासिर आहिनि। ख़ुदि मूंखे
डिप्टी चेयरमैन सलीम मांडीवाला साहब ॿुधायो त मुख़्तलिफ़ माण्हुनि मूं सां राब्ता कया हुआ ऐं तव्हांजे हिन प्रोग्राम में हिकिड़ो ॿियो तव्हांखे इंकशाफ़ करिया मूंखे ख़ुदि सलीम मांडीवाला ॿुधायो त नैब चेयरमैन जो जेको स्कैंडल आयो उन में जेका ख़ातून हुई उन ख़ुदि डिप्टी चेयरमैन सां इहो राब्तो कयो उन चयो त आउं पाण कमेटी जे अंदरि शामिलु थियणु चाहियां थी पंहिंजो बयानु रिकॉर्ड कराइणु चाहियां थी त हीअ उहा सॼी सूरत हाल आहे पर असल में ॾिसण जी ॻाल्हि इहा आहे त हीअ हुकूमत जेका आहे उनखे PDM एतिरो नुक़सानु कोन ॾिनो आहे जेतिरो हुन पंहिंजे पाण खे नुक़सानु ॾिनो आहे मक़सदु इहो आहे त हिन वक़्तु ताईं PDM जी तहरीक सेप्टेंबर खां शुरू थी उन दौरान हिन हुकूमत खे मुख़्तलिफ़ स्टेप खणणु घुरिजनि आहे आवाम खे को रिलीफ ॾियणु घुरिजे आहे पर उनजे बावजूदि महांगाई में घटिताई नथी थिए दवाउनि में रिलीफ नथो मिले खंडु को एतिरी को जदीद जेको हुनजो रेट हो उते वापसि कोन आई आहे अटे जो अघु कोन आयो आहे सब्जियुनि जा अघु पंहिंजी जाइ ते मौजूदु आहिनि त आम माण्हू खे को रिलीफ हुकूमत नथी ॾेई सघे त PDM जी तहरीक पंहिंजी जाइ ते पर असल में हिन पंहिंजे जेका हुकूमत जी परफॉर्मेंस उन लाइ PDM खां वधीक मैटर करे पई खट्टर साहब क्विकली इहो ॿुधाइजो छा इहे सभु ॻाल्हियूं जेके अवां सां कयूं पिया या जेके असांखे नज़र अचनि पियूं छा इस्टेब्लिशमेंट खे बि इन्हनि शयुनि जो अंदाज़ो थियो आहे हिन वक़्त ताईं जेको अपोज़िशन इल्ज़ाम मढ़े पई त अगरि इस्टेब्लिशमेंट हथु कढे त ही हुकूमत हिकु ॾींहुं बि न हली सघंदी उहो अंदाज़ो थियो आहे घटि में घटि महराज असल में हिन जो तारीख़ी तौर ते वेझी तारीख़ जो जाइज़ो वठो त पाकिस्तान में 2 वॾियूं जमायतूं हुयूं मुस्लिम लीग नून ऐं पीपल्स पार्टी जिन मीठा खे जमहूरियत ते साइन कई उन खां पोइ इमरान ख़ान जी सूरत में हिकिड़ी नई सियासी कुवत साम्हूं आंदी वई ॼाणी वाणी इन करे त हुननि ॿिन्हिनि पार्टियुनि हिक ॿिए खे स्पेस ॾिनो जी पॉलिटिकल कल्चर डेमोक्रेटिक कल्चर ताक़तवर थिए इमरान ख़ान बुनियादी तौर ते जिन ते पुलनि ते चढ़ी आयो उन अल्टीमेटली सियासत खे एतिरो नुक़सानु ॾिनो आहे जो आम माण्हू जे साम्हूं इहो चयो वञे थो छाकाणि त 2 जमायतूं हुनखे चोर डाकू करे हिननि पेश कयो इमरान ख़ान का पंहिंजी कारकर्दगी न ॾेखारी आम माण्हू जे आॾो इहा ॻाल्हि आई आहे त सियासतदान सभु न आयल आहिनि हाणे इस्टेब्लिशमेंट जे लाइ मसइलो इहो आहे त इस्टेब्लिशमेंट ॿिन्ही जमायतनि खे दीवार सां लॻाइण में इमरान ख़ान जो भरपूर साथ ॾिनो हाणे उनजे लाइ मसइलो इहो आहे त इमरान ख़ान मां फौरी हथ कीअं कढे छाकाणि त हू डायरेक्ट पाण इन पोज़ीशन में न आहे त अची पावर में ज़ाहिरा हाणे आङुरियूं बि उन्हनि ॾांहुं खॼनि पियूं मां हिन में हिकिड़ी शइ ऐड कयां खट्टी साहब जी ॻाल्हि में खट्टी साहब जेको चयो त माण्हुनि जो सियासी जमातुनि तां एतमाद उथंदो पियो वञे पहिरियों वारनि सियासी जमातुनि जे इख़्तिलाफ़ जे करे ऐं हाणे वारी हिन हुकूमत जी कारकर्दगी जे करे माण्हू सियासी जमातुनि खां मुतनफ़िर पिया थियनि मां हिन शइ सां इख़्तिलाफ़ कंदुमि मां सम्झां थो त माण्हुनि जो सियासी जमातुनि ते एतमाद वधे पियो पहिरियों दफ़ो मुल्क की तारीख़ में बहैसियत सियासी एक शागिर्द जे मारे सां पियो त जेतिरो इस्टेब्लिशमेंट निर्वार थी करे मंज़र आम थी आई आहे इन खां पहिरियों शायदि करे आई हुजे अॼु हिकु ॿार सम्झे पियो त इहा हुकूमत जी डुगडगी किथां पई वञे ऐं असांजे PDM जा जलसा इन शइ जा गवाह आहिनि माण्हुनि जी शिरकत इन शइ जो मज़हर आहे त अवाम जंहिं तरीक़े सां जंहिं नहज ते जोग तर जोग PDM जे जलसनि में शरीक पियो थिए इहा इन शइ जो सबूत आहे त अवाम सियासी जमातुनि सां वधीक जुड़े पियो ऐं अवाम सियासी जमातुनि ते एतमाद पियो करे नासिर साहब क्विकली इहो ॿुधाए जो महराज मुंहिंजो असल में चवण जो मक़सदु इहो हो ज़ाहिरा कोशिश कई वई आहे अवां पारां इहो चयो वियो त इहा एस्टेब्लिशमेंट पारां कोशिश कई वई दीवार सां लॻाए त इहे सभु जमातूं करप्ट आहिनि ऐं हिकु नओं माण्हू आहे पोइ उहो बि परफॉर्म न करे मां इन शइ जी वज़ाहत कई खट्टी साहब जेको चवनि पिया सही पिया चवनि त एस्टेब्लिशमेंट जे तरफ़ां कोशिश थी लेकिन उहे इन कोशिश में बि नाकाम ठीकु आहे नासिर साहब क्विकली पीपल्स पार्टी हुजे या नून लीग हुजे बार बार ये ॻाल्हि थींदी आहे छो गिरफ़्तार करणो आहे जेको कुझु करणो आहे चुकियो JUF मुख़्तलिफ़ असांखे छो पई नज़र अचे JUF मां सम्झां थो त पहिरें ॾींहं खां जीअं हुकूमत खे क़बूल नाहे कयो इमरान ख़ान जी हुकूमत खे तस्लीम नाहे कयो तीअं जमीयत उलमा इस्लाम नेब खे तस्लीम नाहे कयो हाणे न नवाज़ शरीफ़ जे दौर में असां इत्तेहादी हुआसीं उन वक़्तु बि चयोसीं त हे सियासी इंतकामी इदारो आहे परवेज़ मुशर्रफ जी पैदावार आहे हिन खे ख़तमु कयो वञे असां इहो ई मुतालबो पीपल्स पार्टी जे बतौर इत्तेहादी जे जमीयत उलमा इस्लाम रखियो असां पहिरें ॾींहं खां नेब खे न तस्लीम कयो आहे न नेब जे कंहिं नोटिस खे तस्लीम करण जे लाइ तयारु आहियूं न नेब जे कंहिं प्रेशर में अचण जे लाइ तयारु आहियूं ॿियनि जमातुनि शायदि नेब खे तस्लीम बि कयो उन्हनि जे
जे नोटिस खे क़बूल बि कयो हिक ऐं ॿिए ते नेब वटि केस वञी नेब वटि वञी पेश बि थिया। असां जॾहिं नेब खे तस्लीम कोन कयो आहे त नेब वटि वञण जो त सवाल परे जी ॻाल्हि आहे। मौलाना फज़लुर रहमान खे नोटिस मोकिलण जी नेब में जुरत ई कान्हे, पर जेकॾहिं नेब मौलाना फज़लुर रहमान खे नोटिस मोकिलियो, तव्हां ॾिसंदव त जमीयत उलमा इस्लाम जो अवाम मौलाना फज़लुर रहमान सां गॾु लखनि जे तादाद में नेब जे दफ़्तर जे ॿाहिरां हूंदो। पोइ सिर्फ़ु हुकूमत जी ऐसी की तैसी न, पोइ नेब की बि ऐसी की तैसी थींदी, छो त असां नेब खे इदारो नथा सम्झूं, असां नेब खे सियासी इंतिकाम जो इदारो सम्झूं था ऐं असां सियासतदाननि जे ख़िलाफ़ नेब खे हिकु हथकंडो इस्तेमालु कयूं था कि केतिरा फॉरेन फंडिंग जो केस पेंडिंग पियो आहे, उहो छो न पियो हले। इलेक्शन कमीशन जे ॿाहिरां त इन जे करे पिया वञूं त फॉरेन फंडिंग जे केस खे तव्हां ताला छो लॻाया आहिनि, उन्हनि फाइलनि खे तव्हां सख़्त खाने में छो विधो आहे। सिर्फ़ु केस खुलंदा अपोजिशन जे रहनुमाउनि जा, सिर्फ़ु केस खुलंदा अपोजिशन जे जमातुनि जा। हुकूमत में जंहिंमें तव्हां हलिया वञो, हाणे ई तव्हां पीपल्स पार्टी खे छॾियो, नून लीग खे छॾियो, JUI जे ख़िलाफ़ तव्हां बग़ावत कयो, शेरानी साहब बग़ावत करे त तव्हां सभु ज़मज़म में धोतल, पर जेकर तव्हां PTI पीपल्स पार्टी में आहियो, नून लीग में आहियो, JUI में आहियो त तव्हां गद्दार आहियो। ही दौरो मयार न हलंदो। नेब जे ज़रिए हाणे शायदि धमकाइण वारो उहो दौर ख़तम थी चुको आहे। जमीयत उलमा इस्लाम नेब जे उन प्रेशर खे ख़तम करे चुको आहे, ख़तम करे छॾियो आहे। हाणे शायदि नेब जो उहो असर नाहे रहियो जॾहिं खां उन्हनि मौलाना फज़लुर रहमान खे धमकाइण जी कोशिश कई आहे। जॾहिं एहतजाज थिया पेशावर वारो मामलो थियो तो उन खां पोइ थोड़ो वधीक मामला खराब थे। बेग साहब आप बताइएगा इस स्ट्रेटेजी को आप कैसे देख रहे हैं, JUI फेक ही इस हवाले से कि मौलाना साहब को नोटिस मिल गया। एक तरफ तो हम देखते हैं कि मरियम नवाज साहिबा के काफिले में ख्वाजा आसिफ साहब आ रहे हैं SN इकबाल साहब के घर से और फिर वहां से वो गिरफ्तार हो जाते हैं। दूसरी तरफ अगर उठ खड़े हो जाते हैं तो नेब भी कुछ नहीं कर पाते। देखिए, पहली बात तो मरियम साहबा ने बहुत स्ट्रांगली रिएक्ट किया है, मतलब ज़ाहिर वो इसको, और बड़ी सख्त लफ्ज़ों में उन्होंने ये कहा है कि ये आपको छोड़ना पड़ेगा आसिफ साहब को, जिस तरीके से। और जैसे मेरे बड़े भाई अभी नैब के बारे में कह रहे थे, देखिए नैब के बारे में फॉरगेट अबाउट एनीथिंग, उसको तो इंतकामी कार्रवाइयों का हिस्सा बनाया जा रहा है। और जिस तरीके से आज तक पाकिस्तान की तारीख़ में कभी ऐसा नहीं हुआ कि जिसको आपने पकड़ना है उसको लेके आप डाल दिए। एक साल से लोग अंदर हैं। मीर शकील को भी देखें आपने क्या हुआ, हमज़ा को देख लीजिए क्या हुआ, अब शहबाज का हो गया, अब इनका हो गया। तो मेरे ख्याल से मैं एग्री करता हूँ कि मौलाना साहब को अगर नैब बुलाती भी है तो इन्हें नहीं जाना चाहिए। अच्छा, इसमें क्या अब गलती का मुकम्मल तौर पर एहसास हो चुका है अपोजिशन को कि उस वक्त ख़त्म नहीं किया गया और एक दूसरे के खिलाफ इस्तेमाल हुए? देखिए, बात इसका नहीं है कि हमें एहसास हुआ इस चीज़ का, जिस तरह अब यूज़ किया जा रहा है इदारे को, और इदारे के सरबराह को देख के कितना क्रिटिसाइज़ किया जा रहा है। सुप्रीम कोर्ट ने फॉरगेट अबाउट के ये जो केस था हमारा इनका ख्वाजा आसिफ, उसका जो था उनके उस केस के अंदर जो रिमार्क्स दिए साद रफ़ीक के अंदर, कितने सख्त रिमार्क्स दिए हैं उनको। एक बार नहीं हुआ है, कई बार है। और कल मेरा इस पे कॉलम आ रहा है कि अभी नैब की वजह से मुल्क हुकूमत को, ख़जाने को 6.5 अरब रुपए का टीका हमको लग गया है। मतलब एक पैसा बाहर से नहीं आया। अब फिर लोगों को सरसब्बाक दिखा दिया जाता है और देने पड़ गए हमको। तो मेरे ख्याल है कि नैब को अपना एटीट्यूड चेंज करना पड़ेगा, रुक जाना चाहिए। खट्टी साहब, अवां जो इन में क्विकली इहो ॿुधाइजो त जेको नेब वारो मामलो असांखे हिकु भेरो ॿीहर हलंदे नज़र अचे पियो, इनमें केतिरी संजीदगी अवां खे नज़र अचे पई त हाणे हुकूमत खे बि शयुनि जो एहसास थी चुको आहे? जीअं अवां पारां ॿुधायो वियो त ज़ाहिर हाणे अपोजिशन जे जमातुनि जूं गिरफ़्तारियूं त असां ॾिठियूंसीं, पर हाणे हुकूमत जो वारो बि अचण वारो आहे। जीअं इलेक्शन कमीशन जे ॿाहिरां एहतजाज जी ॻाल्हि थिए पई, फॉरेन फंडिंग केस समेत ॿिया मुख़्तलिफ़ मामला। त छा हाणे हुकूमत खे इन शइ जो एहसास थियो आहे त इन मां कुझु तरमीमूं कयूं वञनि या ख़तमु कयो वञे? हुकूमत खे को बि एहसास कोन्हे ऐं हुकूमत तरमीम करण लाइ तयारु कोन्हे। हिकु ई फॉरेन फंडिंग केस अकेलो ई अहिड़ो केस आहे जेको सॼी हुकूमत खे लोड़े वेंदो। पर उन सां गॾोगॾु तव्हां ॾिसो न, फैसल बाबरा जो केस आहे ॿिटी शहरियत जो, उन ते जेकॾहिं इलेक्शन कमीशन फ़ैसिलो करे त देरी कोन थींदी। इलाही केस आहिनि। हाणे इन जो मूड तां जेकॾहिं इस्टेब्लिशमेंट बैक थी आहे ऐं जेकॾहिं इन तां हथु खणे थी हुकूमत तां, त अकेलो फॉरेन फंडिंग केस जेको आहे उहो पानामा साबित थी सघे थो। हा, देरी कोन थी। ठीक है, वॾी महिरबानी अवां जी, थैंक यू सो मच प्रोग्राम में वक्त ॾियण जे लाइ। नासिर साहब, अवां जी वॾी महिरबानी, थैंक यू सो मच। बेग साहब, आपका भी बहुत शुक्रिया प्रोग्राम में वक्त देने के लिए। ज़ाहिरी तौर ते इन वक्त हिक पासे खां तहरीक हलंदड़ आहे, ॿिए पासे खां कुझु तब्दीलियूं थींदे बि असांखे हफ़्ते खां नज़र अचनि पियूं। ख़ासि करे जेके मामला आहिनि, एस्टेब्लिशमेंट बि कंहिं तरीक़े सां अॻिते वधे पई ऐं उहो चाहे पई त मामलनि खे हल कयो वञे। इन प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी बि ॼाण ते पहुतो। पंहिंजे मेज़बान मिराज हबीब खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।